इन महिल हिकु मिसकिन ग़रीब माण्हू आहे। असां 5 ॾींहं अॻु में बि एहतजाज कयो आहे। असां DIG खे अपील कयो, SP खे, कंबर SP खे, सभिनि खे, जीअं हिन सां चांडिया बिरादरी या पांवर बिरादरी केर बि आहे हिन सां नाजाइज़ी आहे वॾो। असां हिन महिल शाइर फ़नकार जेके बि स्टूडियो वारा जेके बि आहियूं, असां 5 ॾींहं अॻु में बि हड़ताल कयो आहे। हाणे बि असां आयासीं प्रेस ते हड़ताल कयो आहे। हिन ग़रीब खां 10 लख जेको आहे त उहो भूंगो घुरनि था, असांखे मंत्री ॾे। वो चवनि था असांखे मंत्री ॾे, पर मंत्री हिन ग़रीब वटि 10 लख काॾे वियो हुजे। मंत्री पंहिंजा बच्चा बि सूरनि सां पाले थो ऐं असां एहतजाज कयो आहे। इन जे लाइ सदोरो चांडे सां इंसाफ़ कयो वञे, महिरबानी। साईं मुंहिंजो नालो सदोरो आहे, पाण फ़नकार बि आहियां, सिंगर बि आहियां, अदाकारियूं केसरी बि कंदा आहियूं, सॼी टीम आहे मुंहिंजी। 14 तारीख़ बि अॻु बि असां हिते करे ऐं वरी मूंखे इहो धमकियूं मिलनि त हेतिरा पैसा ॾे, न त तोखे कंहिं बि कूड़े केस में फासाईंदासीं, या ये कारोबार बंदि कयो। कुझु आहिनि माण्हू जेके असांखे माना ब्लैकमेल करणु चाहिनि था। अॻु में अपील कई असांजे सदर असांजे जेको तव्हांखे नदीम राजा तव्हांखे ॿुधायो, इहा हक़ीक़त सॼी। अच्छा, कहिड़ी तारीख़ ते मिलियूं धमकियूं तव्हांखे? 14 तारीख़ राति बि मिलियूं असांखे। अच्छा, हा, उहो असां NC मई मकुर थाणे कॾहिं सुभाणे कंबर SP असां वेंदासीं जीअं असांजे मसइले ते गौर करे। अगरि को इहो कूड़ो इल्ज़ाम थो हणे त उनखे कूड़ो कयो वञे। अच्छा, तव्हां घणा पैसा थो घुरे? भाऊ तेरो 10-15 लख ॾियो, न त असां तव्हांखे कंहिं बि केस में जा अगवा करे वेंदासीं, जा कहिड़ी मसइला वो केरु आहे जेको आहे। पांवर चांडियो थो सॾाए, सरदार मन नालो। कहिड़े खाते में आहे, को अथव जा? कोई ख़बर न आहे, असां नंबर खे पतो आहे, काई ख़बर न आहे त छा आहे। जा लोफ आहे, लोफर क़िस्म जो माण्हू जेकी हरकतूं किथां जो करे। रहवासी आहे? मोरो साइड जो रहा छो। अच्छा, ठीकु आहे। बिहो हिते मां बि मसइलो आहे। तव्हां छाजे लाइ एहतजाज कयो आहे? बाबा साईं, असां एहतजाज इन जे करे कयो आहे त हीअ असांजो सदोरो चांडियो आहे। कुझु ॾींहं अॻु में हिनखे फ़ोननि ते धमकियूं ॾियणो, असांखे 10-15 लख रुपया ॾे, न त असां तोखे मौत मार मारींदासीं। हाणे असां फ़नकार फ़क़ीर वीचारा अमुन जा सफ़ीर, बाबा असां त वयल में पइजी विया आहियूं। असां सां केतिरा ई अॻे ई मसइला केतिरा थियनि था, उहे कुझु पंहिंजे मुंहं सां मसइला हल था कयूं। हाणे ईअं जो असां सां थी था वतनि फ़नकारनि सां, जेको जो जंहिंजो नालो थिए या 5 रुपया असां रोज़ी कयूं, अधु रातिनि जो वञी करे मोटी अचूं, माण्हू धमकियूं ॾियनि, पोइ माण्हुनि खे असां लख रुपया ॾींदा वठूं, पोइ या पाण साड़ियूं, या बाबा असां छॾे भला मुल्क हलिया वञूं, ॿियो कंहिंखे तव्हां ॾियूं, या सरकार खे तव्हां ॾियूं, या तव्हांखे तव्हां ॾियूं। ख़ुदा रा करे बाबा असांजी कुझु असांजी तव्हां ॿुधो। हीउ सदोरो चांडियो साईं, असांजो SP साहिबु कंबर, उनखे बि अपील था कयूं, या जेके वस वारा अमलदार आहिनि उन्हनि खे कयूं था त असांजो बाबा हक़ु कयो। असां फ़नकारनि खे ख़ुदा रा असांखे जीअण जो हक़ु ॾियो बसि। ऐं शाइरनि जा व्यूज़ ॿुधा, हे तमामु गुस्से ऐं गम जी हालत में आहिनि। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त एतिरा पैसा असां काॾियूं आणियूं, ऐं हिननि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां थ्रेट कयो थो वञे। हिननि जो SP साहिब खां इहो ई मुतालबो आहे त असांजो वाक़े जो फिलफोर नोटिस वरितो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। मां आहियां मोहम्मद इक़बाल शेख, चीफ रिपोर्टर।